असां त हेखली फ़क़ीर खे लिफ्ट ई कान ॿियनि खे वते थी फेरा ॾींदी। माई धाड़ो मां जापानी जिन आया। जापानी जिन सब सिंध में जापानी जिन थाणो खे कीअं थो सुञाणे? मूं ताईं धनु फ़क़ीर जी दाह पहुती आ। तो लिफ्ट जी बिजली कटे छॾी आ। धनु धिकन में आ। जापान मां जहाज में आयो आहियां नंढड़ो पितकड़ो पर वठत जो छितो आहियां। जंहिंखे न वठां असुल न छॾियां। जापानी जिन जो आवाज धनु सां तो मिले। भला बुद्ध जिन फ़क़ीर तुंहिंजो आवाज धनु धमाली सां कीअं थो मिले? मां धनु धमाली जे जिन जो शागिर्द आहियां। तॾहिं धमाली जे आवाज़ जो असर आहे। न छॾींदो थां धनुअ खे न धिकार न त बिगड़ियुसि त बिगल फिरी वेंदई। तू जापानी जिन आहीं न त धाणो जिया शाह जी जिनड़ी अथई। धाणो खे तो दामाडी धाणो न सोटी खणी वतई त जापान बात न ईंदुई। धाणो धड़किया न धड़की न है अचे धनु त अछूं कढांस। अम्मा जी सदाई खुलियल आसमान हेठा बेवसी बेकसी ऐं मजबूरी में गुजारियो आहे। रात जो आसमान जा तारा विछारा कढंदा हुजन हलूं कंदा हुजन ऐं ॾींहं जो सिज उभरंदे ई सारण शुरू कंदो आहे। अम्मा छो अम्मा छो छा असांखे सुकून सां जीअण जो को बि हक़ न आहे? छो न आहे हक़ धीअ? पोइ छो थो खसियो वञे सुकून सां जीअण जो हक़ असांखां? उन जे लाइ जो असीं औरतूं आहियूं असांजो को धणी साई कोन्हे। अम्मा तॾहिं तॾहिं तूं न इहे ॻाल्हियूं कंदी आहीं त छुटल वट उखली पवंदा आहिनि धीअ। असांजा फट छुटा ई न आहिनि अम्मा। असांजो जीअण समरी सूर आहे। चाक चिकी चिकी वरी सूर उथी था पवन। न दवा न ई दारू। न रो धीअ न रो। रोई नूर निचोड़ण मां छा वरंदो? अम्मा छा कयां मूंखे तू ई ॿुधाए मां छा कयां? तोखे रब हिम्मत ऐं हौसला ॾींदो। जीजल जीअण कां जतन कंदे कंदे उभन कावन तां गुज़री आहियां। पेर रतो रत ऐं रूह लीड़ू लीड़ू ऐं मन जी दीवार ॾारू ॾारू बणजी वई आहे। को बि गंढण वारो न आहे को बि टाको हणण वारो न आहे अम्मा। ऐं न कोई लेपो ॾेई डरियल मन जूं दीवारूं बंदि करण वारो आहे। कोमल जज़्बन जी धरती ते रोज थो उभरे कारो सिज। चाचा मूं मतलब मिंथ न करे है न त वठी चासा पर उन ये छो कयो मां समझी न सकियुसि। मां समझी वियो हां शफन। छा समझी आई चाचा? वो नथी चाहे त मथिस कैसा घरा निकलण जो इल्जाम लगे। मां धारियो त न होस न चाचा। इहा गाल ना है त को तू धारियो हई। बाकी कड़ी गाल इन मां सोच त तोखे धाणो ला छो चयई। मां तस तने न सिर्फ मां पर औरता के मर्द सां निकलण जी तोहमत जे खौफ खां धाणो ला चयई। चाची हुन भलाउन जे वात मो न कढी सकंदस। यो मुखे ही करणो पदो चाचा मुखे ही।
मूमल जी समझे सोच जी ॻाल्हि कई आहे शफ़न। थाणो ला न चयो त हू हुननि खां छॾाए वठी ईंदी। चाचा वो वडन अजाबन में आहे। कीअं न हूंदी शफ़न, खेसि मिल्कियत समझी वेठा आहिनि। रही सघे चयो अथमि, पर शहबाज ख़ान ॻाल्हियुनि खां इनकार करे वेही रहियो। इहो त मूंखे बि चयाई, हाणे पाण खे करिणो आहे पाण खे, पर मूमल खे केरु सम्झाए। वञा वरी खाली मोटी चा, ज़ोरी खण बि बहितर नथो लॻे चाचा। बहितर आहे बि कोन शफ़न। हाणे कंहिं तरह सां पहुचे त मां ई वापसि करण खां इनकार कंदुसि। घणी घणी कयूं न त केस कंदोमान कोर्ट में। असीं कमज़ोर न आहियूं जो हुनजे मथां केस कयूं। मां हुननि खे ॿुधाईंदुमि त शफ़न छा आहे। ई खटा थी अथनि, मानी चॿाड़े न सघंदा। अकेली निकरां, वरी भी टिको ईंदो। तोहमत आई त अचण दे, अम्मा जे घर थी वञा। केॾां भी वञा, पर घरां त निकरां थी न। हिते मुंहिंजो केरु आहे, सोढल रहियो नाहे। हिन जे कॾहिं कंहिं वागुअ जे वर चाढ़े छॾियो त छा कमायुमि। कीअं आई मूमल? अम्मा, अम्मा, अम्मा मां कैद में आया। नहीं कैद में, थाणो धणकी आ, निधणकी ना है जो तोखे कैद में रहण जे। हल मूंसां। अम्मा, बुत मां साह छॾाइजी वियो आ। छो? जेकॾहिं मां घरां निकिरां थी त बि वेल में, जे नथी निकिरां त बि वेल में। थाणो तोसां है, तुंहिंजी माउ आ। थाणो ठुल ते चढ़ी बि ॿुधाईंदी दुनिया खे। मां माउ मूमल खे वठी आहियां, सब मजबूर थी, न त अॻे नथे वठी आयसि। ओए बि अम्मा, मूंखे डप थो थिए ताननि ऐं तुनकनि जो। दुनिया खे ख़बर आ तो हयादारी करे मां जे घरां सोरी निकिरी हिते आई आहीं। पोइ बि तोसां इहो था सलूक कनि त छाजा ताना, छाजा तुनका। एतिरी बि अंधेर नगिरी न आहे जे थी त धाणो मुंहुं ॾींदी। धाणो धणकी आ, ने धणकी न आहे। त पोइ हल अम्मा, हल हितां। चाची सारा पाड़े में वई आ, जेकॾहिं अची वई न त वरी ऋण मचाए ॾींदी।
जी जवाब ही नथी दे आहे किथे मूमल अल्लाह छा थियो दादा न यार थक लगी हो हुआ ॾिस भला अल्लाह अल्लाह खाई विधो चक्कर था अचनि यार संभाल पाण खे दादा न संभाल यार डंग खां मथा बदस खालदा बधांस तो जज़ार मथे न चढ़े खणो न छिक यार छिके बदस खालदा छिके बदस हाँ हाँ बधांस तो ये जिस्म में ज़ोर न चढ़े से यार उल्टी थी अचे खड़ो तो न छिकड़े खालदा सारो देस अस्पताल जल्दी कर मीरल तो सा न मोहजी न ईसन जी न कंहिं ॿिए जी दुश्मनी आ जे किथे वहवार छिकींदे न तॾहिं बि ॿधल आहियां जेकॾहिं वेर रखी मरण माराइण जी कंदे न तॾहिं बि परवाह नाहे बस सिर्फ मुंहिंजो हिकिड़ो ई मतिलबु आहे त औरतुनि खे सताइण बंदि करे छॾे ज़फर न कर बेवकूफ़ी मीरल हो नांग आ जेको पालण वारे खे बि ॾंघण में देर नाहे कंदो घर में खयल नांग खां खौफ़ न खाइण चरे ई आहे ई न मुड़ंदो पंहिंजे हरकतुनि खां ॾिसन नांग नाया पर जे बणायो वियो न त ज़ाहिर आहे त नांग जो कमु आहे ई ॾंघण धमकी तो दी कायर ज़फर जॾहिं ज़्यादती ज़हर बणजी रगुन में डोड़ण लॻंदी आहे न त माण्हू लछंदो आहे तव्हां मूंसां ज़्यादती करे रहिया आहियो तो बि बादल जी बच ते जॾहिं मां साख लाइ बि तयारु आहियां तॾहिं बि तव्हांखे यकीन कोन्हे मारे छॾियो मूंखे तव्हांखे खून बख़्शा मूंखे कायर तो कोठी हे फातो खे ज़फर वध न मीरल वध न ये वधा हा त बदलू जा आई सन तव्हां ठीको खयो आहे और तुंहिंजी इज़त ऐं ग़ैरतुनि जो मीरल न सॾ मौत खे चवी छा थी चाची मां कासिम खे कातियूं थियणी कुख में हजे निकिरी वई आहे इहो मूला ऐं ज़फर जे लाइ मरण जो मुक़ाम आहे मां झुगा झुड़ ऐं मना मेणबती जा सड़ी वेंदा जंहिं वटि ऐं जिथे बि हूंदी न वाह जा शोला आसमान सां ॻाल्हियूं कंदा खुदा करे इहे करी बाक़ी हुन भागी त लाहे नक वई आहे ॿियो भेरो इहे कयो अथसि तो कसम साख मुसाफ़ खणी यासीन सगोरी खणी पाक साफ़ थी वेंदी आहे आऊं चवां थी इहा हाणे मारण खपे कासिम जे इहा न मोई न मलामतुनि जे बार में दबजी धरती में दफ़न थी वेंदसि कयांसि तो तलाश मिलंदे ई मौत जो मुंहुं ॾिसंदी मां तलाश वरी छाजी कंदे इहा वञी वेठी हूंदी मां वटि खुदा जी कुदरत आहे जो इहा निभागी एॾी दीदा दिलेरी सां वई आहे अचण ॾे न ज़फर खे जे एॾो दाद ॾेई मथे ते चाढ़े असांखे मेड़नि जी कारण मली अथसि ना मां ज़फर जो कोॾो कोन्हे को भाॼईअ पाण इहा ग़लती करे कारीअ ते पेर रखियो आहे खेसि कासिम जे कार जी सुध न पई जो ईअं कयई ऐं जेकॾहिं माइटनि में आहे त हिन शफ़न ऐं सोराब जो सिर खणंदुसि अञा कॾहिं सिर खणंदे ऐं चवे थी इते बि इहे बप क्यों न ॾे जे थोरी बि गैरत जी ज़रियत अथई न त वञ निभागीअ खे वठी कुही
वाड़े वारे छपरे में उछलीस त मथा मखियूं झिण झिण कनस त राज ॾिसे त कासिम पंहिंजे नक तां या मेर लाथी आ। चाची अम्मा ईअं ई ॾिसंदी बेकफन दफन हूंदी। मूं छा चयो ऐं ने ॾाइण खे दफन ई नाहे करणो। संदसि क़बर ई न हूंदी जो केर लड़ी हुनखे ख़त्मो ॾे। लाश जे धप करे वञेसि त वाह में लोड़े छॾीस। पर जे तो कुछ न कयो न ऐं पोइ त तोखे जीअण जो को हक़ ई नाहे। मां हींअर ई ज़फ़र सां मिली ॾिसां थो इन छपन ई सोराब खे। ऐं जेकॾहिं टेड़ी कयऊं न त हॾा टड़काट करे टुटंदा। ताजी कुदरत आहे हाणे इहा मेसड़ी बि मैरान थी मथी बुढी न थी मरे आ। मौत क़बूल आ बेइज्जती न। मूंखे सिर्फ इहो ॿुधायो शाहबाज़ खान ईअं करे थो उनखे उफ बि कोन था चओ। उन ते गैरत कोन थी अचेव बाक़ी मूं ते तव्हांजी गैरत हेठां ते पाणी आ। हू रईस आ उनजे आॾो गोॾा खोड़ी बिठायो बाक़ी मुंहिंजे मारण लाइ तयारु आहियो। उन वक्त तुंहिंजी गैरत काॾे वई हुई ॿुधाए। तो शाहबाज़ खान खे चयो उनखे रोकियो। अरे तोखे त बादल सां साथ ॾियणु खपे हा। हिनखे मौत जी मिठी निंड जो मज़ो चखाए पोइ न तॾहिं हिन जा होश टिकाणे ईंदा ऐं औरतुनि खे बि आजाइब मिली वेंदी। ज़फ़र हिनखे नाहे छॾणो हिनखे ताना थो ॾे। हिनखे ताना ॾियणु ॾेईस न। कन खोले ॿुध मीरल जेकॾहिं शाहबाज़ खान बि ईअं कयो न त साॻियो ई लका ॾिसंदो। तूं छा थो सम्झी त ज़फ़र शाहबाज़ खान जी अहिड़ी हरकत सां थो हरगिज़ न मीरल। हुन कई आहे ऐं बादल ई शायदि ॾींदो। बाक़ी मां तव्हां सां साख ते वाइदो थो कयां खेनि आज़ारींदुसि न मिंथ कंदुसि। मिंथ वारो रस्तो खुलियल ॾियो मूंखे। तूं कोन मुड़ंदे मीरल। जे न मुड़ा न त पाण हलियो ईंदुसि तव्हां ॾे गोली हणी छॾिजो। हल हल मीरल तूं आंदल शाह बुखारीअ जी दरगाह ते साख ॾे त तूं आईंदा न नूरी न ख़दीजा खे तंग कंदे न धमकाईंदे। ज़फ़र हिनजे ॻाल्हियुनि ते यकीन न कर। हिनजो साॻो गन कुहाड़ी आहे। हण साख मीरल इश्क ऐं जंग में सभु कुझु जाइज़ आहे। वट ते साख ॾेई हेकर नूरीअ सां नरम ऐं कसुर न करे भाना खोड़ फिरण जा। छा थो चईं हली थो या हिते ई हलाए छॾियूं। हलो मां तयारु आहियां साख लाइ पर बादल खां केस तां हथ खणाईंदो। इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे मीरल ऐं साख ते कायम रहण तुंहिंजो ज़िम्मो आहे। न त ज़फ़र खे सुञाणी थो ज़लज़ले जीअं धोॾे छॾींदो मां। ईसन खोलेसि हिनखे। बाबा सही हू छा हू कॾहिं खां वठी झार हकणु शुरू कई थी उताक में। मामलो वॾो आहे बाबा साईं वात नंढो आहे। खारे जहिड़ो वात अथई पोइ बि चए थो नंढो आहे। ॿुधाए न त बूथ न रहंदी कोर। बाबा साईं ॻाल्हि बम आहे। वात खोलियुमि न तीअं धमाको थी वेंदो। ओताक रहंदी ऐं असां ॿई न रहंदासीं सफ़ा ईअं पुरज़ा पुरज़ा लभंदासीं बि कोन बाबा। गोहर मूंखे परेशान न कर। हिन शहबाज़ खान के बम नाकारा करण बींदो आहे। तूं फाट कर धमाको मेड़े वठंदुसि तोखे। फसल लुणजे पियो थो बाबा साईं। फसल लुणजे पियो
हाँ बाबा साईं संघार जा माण्हू कटक जी सूरत में हण लायो बीठा आहिनि। छा? हाँ बाबा साईं हिकिड़ा लुणनि था, ॿिया वरी खणनि था, टिया वरी थ्रेशर पिया था हणनि। इहो फसुल बाबा साईं वियो असां खां। अलाए कीअं फसुल वियो? शहबाज खान तूफान आ तूफान, ऐं तूफान कख पन ढिंगर जार ऐं कानियूं पाण सां गॾु खणी उॾामी विधो आ। संगार खान जा कटक कख पन पड़जी उड़ामी वनी सामे जी साम में पहुंदा। गौर तू जल्दी कर। हुक्म बाबा साईं। जफर कासिम ईसन ऐं बिरादरी जे ॿियनि माण्हुनि खे पैगाम ॾे त बिना देर कटक जी सूरत में पहुची संघार खान जे माण्हुनि जूं मुठियूं लुड़ी फसुल मथां सथनि ऐं मां पेट्रोल जी टांकी भरे मथां छिनकार करे तीली ॾियानि। संघार खान ऐं संघार खान जे माण्हुनि खे सावा शहबाज खान जो पोखियल फसुल लुड़नि ऐं खणनि। ॾिसी छा थो वञ, जेको चयो थो मां उहो कर वञी। हाज़िर बाबा साईं। मां ई माण्हू वठी ऐं वञी थो कड़कान। संदन कड़काट कल कतियारा ॿुधंदा। संघार खान तो पंहिंजे मौत खे आवाज़ ॾिनो आहे। शहबाज खान आतिश पुछा बणजी वञो न त लाओ तुंहिंजा लिंग साड़े पाणी करे छॾींदो। खाक थी वेंदे खाक संघार खान। जीअं न के गाह में वांदड़ ढगे जे वात खे बंदि करण लाइ छिको चाढ़ींदा हुआ त जीअं अन्न न खाई सघे, तीअं ई तुंहिंजे वात खे वरी एलपी हणी बंदि कयां। सखरियूं ख़बरूं खणी पहुतो आहीं। बाबल अॼु भला डमरियल था लॻो, चढ़ियो छा धनु धमालीअ रुख ते? बकवास बंदि करे त उज़बान उखेड़े छॾियां। डमर ऐं कावड़ जो सबब त ॿुधायो न किबला। तोखे छा चयो में? अलाए छाजे बारे में? कम त खोड़ चवंदा आहियो ऐं बगन जो मथो हिकिड़ो। मूं तोखे चयो हो न त दादन जे घरां बांह खणाए त जीअं हवेलीअ जूं दीवारूं ॻी वञनि ऐं दादन दुनिया में ॻोल्हींदो हुते। वज मिलंदे ई बगन जी सट, बघियड़ जो झट। बाबल बाक़ी घोड़े जो लगाम लधो आहे। लगाम? हा किबला, मूंखे लॻे थो त घोड़े खे शहबाज खान जे माण्हुनि लगाम समेत हकले छॾियो आहे ऐं घोड़ो डोड़ंदे लगाम केराए कंहिं ॿिए पासे गुम थियो आहे। कंहिं ॿिए पासे? हा बाबल। तो बि केॾांहुं? कहिड़े पासे? वक्त सिर लगाम मिले हा त बाबल पेरो बि खॼे हा। माल ऐं माण्हुनि जे अच वञ पेरो ई गुम करे छॾियो आहे। किथे सुंभ जो निशान मिले थो त किथे नथो मिले, कीअं ख़बर पवे? वाह, घोड़ो ऐं उन जो वहिंवार शहबाज खान खां वठंदुसि बगन। वठोसि त कोन था, बाक़ी बगन ते बिगड़ण में देर ई कोन था कयो। लेटायोसि त अचे शहबाज खान खे लाल फेरी। ईंदसि आराम खान बस बस करे जे न बिगड़ियुसि त शहबाज खान खे छाती न लॻी वेंदा। हेलो नी देरुस ई जबल जमानदार हुक्म केव। ओ हुक्म अर्ज केव न समझेस गुड़ा ने खबर कना जोशना के राइस एसपी साहब जो पी सलाम साहब अकोड़ा दौड़ तो दैया। हेलो 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 सर साहब आए सजे जिले जी पुलिस जी 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 साहब कितला देश। ओके ओके साथियों जमादार धड़कड़ी वठी वई दई। अड़ी एसपी साहब जो पी गाल करीस। एसपी साहब पाणा चेस
सॼी ज़िले जो पुलिस घुराइसि। मां बि चयो सी वठी वियो अथई। ख़ामोश, ने ख़बर कना जोशना। ओ हिक अध माण्हू हुआ, कटक आहिनि किबला, कटक आहिनि। पोइ तूं हिते छो आयो आहीं? जेको इंसाफ़ थियो सो खणाए आयो आहियां। किथे भव खां भॼी त न आयो आहीं? पिटणो न ॾियो भॼण जो किबला, बेहार मुड़सा लागी तो साफ़ कराए। अनु खणी अची हा न? किबला हेॾा अन्न साफ़ थो थिए होॾा बोरिन में ऐं बिना देर ट्रैक्टर जी ट्रालिन में। हिकु ट्रैक्टर ते अन्न त ॿिए ते बुह, को मज़ाक आ छा? गोराम किथे आ? मैदान ते मोर्चो संभालियो बीठो आ, कटक सां गॾु। ठीकु आहे, पर हाणे लागी तो कमु मोकिलाए अचजो। जेकी बि ट्रैक्टर आहिनि उन्हनि मां के थ्रेशर आहिनि त किन जी ट्रालिन में इन जूं बोरियूं रखाईंदा वञो। ऐं पोइ लागी तो काए अचो। जेकॾहिं शहबाज खान जा माण्हू अचनि त हिकु बि न बचे। न बचंदो। शहबाज खान जे वॾनि जी ज़मीन निकिती आहे।